माई जेका आहे वीचारी ॿुढड़ी हूंदी इहा अब्दुल कादिर जीलानीअ जे घर खीर जो सेर ॾींदी या ॿ ॾींदी पर रोज़ानी बि ॾींदी। पोइ आख़िर किसो को त हिकिड़ो ॾींहुं अलाह जो थियो, अलाह नाराज़ थी पियो, मलाइकनि खे चई त खीर जेको आहे सभु माल मां खणी अचो। मलाइकनि खे त रुॻी अलाह जे चवण जी देरी, जेको खीर हो माल मां खणी रवाना थी विया। माई ॿुढड़ी आई हिन भाण ते, हुन ते भॼी दौड़ी पक कई त सुती कान्हे कंहिं दौर में कहिड़ी थिए। भॼी आई अची ते अर्ज़ु कराई त मुंहिंजा प्यारा अॼु माल में का शइ खीर जहिड़ी आई कान। हू त साईं अलाह सां हामिल शामिल हा। ऐं उतां खां ॿुढिरो सतें 5 आसमान ते वञी मलाइकनि खे रसियो चई खीर बाबा हिते रोकियो, खीर आउं कोन ॾींदुसि। हज़रत जिब्राइल चयो त हाणे कुझु हुननि चयो, कुझु हुननि चयो, पर हज़रत जिब्राइल चयो त हाणे हीउ अलाह जो प्यारो आहे, वधीक फॾो फसाद कोन था कयूं ऐं हिते वेहो त आउं अलाह पाक खां पुछो थो अचां, पोइ जीअं चई तीअं कंदासीं। माशाअल्लाह हज़रत जिब्राइल जो अलाह वटि, अलाह खे चई तुंहिंजो प्यारो आयो आहे सो असांखे खीर ॾे कोन थो, हा तुंहिंजी छा सलाह आहे। चई खीर खणी अचो, चयोसि जेका बि ॿी शइ तलबे उहा ॾियोसि, बाक़ी खीर न ॾियोसि खणी। हज़रत जिब्राइल अची वियो, अची चईं बाबा अलाह पाक चयो जेका ॿी शइ चवीं तोखे असीं ॾियूं था, बाक़ी खीर कोन मिलंदी। चई आउं चवई खीर, ॿी शइ आउं चवई कोन। सुभान अल्लाह। छा हिननि जो न ठहियो। ॿियो भेरो हज़रत जिब्राइल अलाह हली वियो। मुंहिंजा पालणहार तुंहिंजो प्यारो चए थो मूंखे खपे ई खीर थो, ऐं ॿी शइ का बि कोन थो तलबियां। अलाह चयो त हाणे ऐं घणा चऊं 10 मलाइका चऊं 10 ऐं हो त 11 पीरान पीर आहे। हाणे पतियूं कयो, जेको पतीअ में खीर अचेसि उहो ॾियोसि, बाक़ी खीर खणी अचो। पोइ 10 मलाइका पतियूं कयूं त हुन खीर वञा 11 पती ॾिनऊं पीरान पीर खे। सुभान अल्लाह। जेका खणी आयो वापसि हिते अची चई माण्हुनि खे त बाबा खीर सां जेका आहियूं बेहरमती था कयो। अॻे तमामु माल में खीर एतिरो त हूंदो जो माण्हू खीर जो को अदब कोन कंदो। चई त महीने में खीर हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो तव्हां खीर खे ईअं ॾिसिजो जीअं पंहिंजे पीर खे था ॾिसो। सुभान अल्लाह। खीर जी बिल्कुलु माना इज़त रखिजो, महीने में हिकिड़ो दफ़ो खीर जी लानी। हाणे हल रतन जा लेखा उहो खीर 11 पती जेका माल में अची वई, जेका हिन अवाम वटि अॼु अथई खीर पीरान पीर ॾिनल अथई, जेको पतीअ में मिलियोसि इहो ॾिनोसि विरछ करे, इहो पियो हलई। हाणे किसो को त ॻाल्हि खुटाइणी, पीरान पीर त जेको हो सो अर्शी गइबो, अलाए किथे हलंदो किथे रहंदो। उन माईअ ॿुढड़ीअ जो ॿेड़ो हुन भरियसि कुंवार वरतल, हितां साज़ सुरंदा सॼियूं जंहिंजूं काए रवान थी उलानीअ भर। हितां जा वरी परियां जेॾी महिल विया, तेॾी महिल परियां थी आया, विच ते को तूफ़ान आयो, ॿेड़ो ॿुॾी वियो। माईअ वीचारी जो ॿेड़ो ॿुॾी वियो हलियो। हाणे साईं जॾहिं ॼञ सभु ॿेड़ो वियो ॿुॾी त माई जी छा हालत हूंदी। 11 वरियनि जो विछोड़ो माईअ खे भॼी वियो। उते हल हलां माई जी, माना माई उते चर हणी छॾी। सुबुह जो माने खाधे न खाधे जहिड़ी शाम खां वठी सुबुह ताईं रुॻो वर जीलानी इहा तंदो तां। हवा हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो, जीलानी आयो अची पुछे माई छा विञायो अथई जो हेॾो भई हशीरियूं करी, आहे त ख़ैर तो। चई मुंहिंजे पुट जो ॿेड़ो ॿुॾी वियो आहे, पलण वयसि उहा ॼञ समेत सॼो मुंहिंजो ॿेड़ो ॿुॾी वियो आहे। चई जे मुंहिंजी मुरीदाणी थी त ॿेड़ो कढी। चई तुंहिंजी मुरीदाणी ऐं कान थींदसि, मुरीदाणी ऐं जीलानीअ जी हा। ख़ुदा करण जे पोइ चई
बेड़ो कढे ॾीं त कढी ॾे त मुरीदानी जीलानी हो त जीलानी पाण पर माई कान पई सुञाणे सुभान अल्लाह 3 दफ़ा चईंसि 3 दफ़ा माईअ जवाबु कयो चई न ख़ुदा कारण पोइ चई कढी ॾीं त ठीकु आहे त मुरीदानी जीलानी जा जॾहिं आयो बेड़ो मूंखे उहो कढी ॾीं मुरीदानी तुंहिंजी कान थींदी सुभान अल्लाह हिकिड़े बेड़े लाइ करे मुरीदानी तुंहिंजी न थींदी जीलानीअ जी जीलानी खे जुल्फ़ो आयो हकल कयईं त पहिरीं हकल सां 72 बेड़ा ॿाहिरि निकिता सुभान अल्लाह ॿी हकल कयईं 78 निकिता आहिनि या त 76 निकिता आहिनि ॿिया बेड़ा एतिरा निकिता बेड़ा निकिरंदा हीअं जीअं गाॾियूं वञनि रोड सां हाणे हीअं बेड़ा रवाना थींदा अचनि माईअ वटां पिया लंघनि हाणे बेड़ा सभु जेके अलाए के वरियनि जा ॿुॾल बेड़ा अलाए कॾो का कॾहिं सदन जा जेॾी महिल माईअ संदो बेड़े ठो वराए खणी हथु विधईं बेड़े में हथु विधईं त जीलानी कावली अलाह चई तो कमिणी को कर कयो तूं बेड़े में हथु न विझी आहे त जेके बेड़ा ॿुॾल आहे इहे त दरिया ॾे पर ॾींहं क़यामत ताईं कंहिंजो बेड़ो कोन ॿुॾे आहे जेॾी महिल बेड़े में हथु विधईं तेॾी महिल ॿिया बेड़ा वरी ॿुॾी आया माना नया सां वरी कर थियो जेको ज़िंदा थी वरी बेड़ा ॿुॾी आहे उन सां जीलानी खे कावल थी पोइ वीचारी रोई पई चई मूंखे कहिड़ी ख़बर त मूं जहिड़ियूं सताइलूं ॿियूं बि छुट हाणे न ॿुढड़ीअ माईअ कमायो हुई यकीन मां जे खणी झटि वणी चएसां त फ़क़ीर अलाए हलो ख़ुदा जो तूं मूंखे बेड़ो कढी ॾियां तुंहिंजी मुरीदानी थी थियां हेॾी ॼञ वेलसि पुट जी पर चई त पूरो पूरो यकीन रखी त तुंहिंजी मुरीदानी कान थींदी जीलानीअ जी माण्हू कमाईंदो असुल में यकीन मां जीलानी उहा शइ हो पर जेके ख़ुदा जा वली आहे ख़ुदा जे वलियनि में ख़ुदा गॾु हामिल शामिल हो पोइ जीअं चवंदा हुआ तीअं हुननि जी ज़बान खे अलाह ताला फ़र्क़ु न को फेर कंदो उन जाइ ते ऑटोमेटिक हो कमु कंदो पोइ छा पवंदो पर उन जाइ ते हुनखे अॻियां जीअं खीरीअ तिरीअ ते खीर हुजे ईअं करे ॾेखारींदो त अलाह हामिल शामिल हो ऐं हुई वरी अलाह जे राह में हुननि जो सिर्फ़ु ईअं ई हो जो जेका का शइ जेको घुरंदो हुनखे ॾेई छॾींदा सो अलाह ईअं अथई